नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। सिंधड़ी खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्ज। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी बरसाती तबाही खां पोइ चौपाईमाल में सवें बीमारियुनि अची वरितो आहे। उते लाइव स्टॉक खाते मीरपुर ख़ास जे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर हाकिम अली जलबाणी पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में वैक्सीन कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जी नाज़रीन सबको न्यूज़ खे ॿुधाईंदे डॉक्टर हाकिम अली जलबाणी चयो त ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में असां वैक्सीन कैंपूं लॻायूं आहिनि जिते रोज़ हज़ारे जानवरनि खे वैक्सीन कई वेंदी आहे। अॼु तालुके सिंधड़ी जे यूसी सामारो जे ॻोठ बाबूमरी में वैक्सीन कैंप क़ाइमु कई वई आहे ऐं उते जानवरनि खे वैक्सीन कई पई वञे। जी नाज़रीन अचो त वधीक ॾिसूं था डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर हाकिम अली जलबाणी जे हिन इंटरव्यू में। हाकिम अली जलबाणी डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल्स मीरपुर ख़ास। जीअं त अॼु मुंहिंजी टीम तालको सिंधड़ी ॻोठ बाबू खान मरी लियर सामारो शाख आई आहे वैक्सीनेशन ट्रीटमेंट एंड ड्रेचिंग करणु। मीरपुर ख़ास ज़िले में मां 7 टीमूं ठाहियूं आहिनि, 7 तालका आहिनि। हर तालके में मुंहिंजी टीम जेका आहे कमु पई थी करे। अलाह असांजी महिरबानी सां ज़िले मीरपुर ख़ास जो कमु सुठो थिए पियो। 2 महीना अॻु में असांखे आला अख़्तियार जी इंस्ट्रक्शन हुयूं, हिदायतूं हुयूं त वैक्सीनेशन जो सिलसिलो शुरू करे चुकियो छो त मॉनसून अचण वारो आहे। असां वैक्सीनेशन जो सिलसिलो 2 महीना अॻु में शुरू करे छॾियो हो ऐं अलाह असांजी महिरबानी सां ज़िलो मीरपुर ख़ास हींअर माशाल्लाह लाइव स्टॉक तव्हां ॾिसंदो ताज़ा ऐं तवाना आहे। ख़ासि करे हीअ जेका जानवर जी मौत थिए थी इहा हिकु मच्छरनि जे चक खां थिए थी, ॿी थिए थी बुख खां, टी थिए थी बरसाति जो गंदो पाणी पीअण सां। इन्हनि 3 शयुनि जी ट्रीटमेंट असां वटि कान्हे। पोइ बि वधि में वधि कोशिशूं कयूं पिया छो त मच्छर जे चक खां जेकॾहिं थींदो त मच्छर जी का बि वैक्सीन कान्हे, पर ऑलरेडी वैक्सीन असां जानवर खे थियल आहे। उन खां पोइ गंदो पाणी पीअण सां उहो जानवर खे पेट में वटि पवे थो, उन वटि पवण सां ई जल्दी जानवर उहो एक्सपायर थियो वञे, मरियो वञे। उन खां पोइ बुख जेका जानवर खाए, बुख मां उहो जानवर मरे थो। ऐं मुंहिंजो स्टाफ जेको आहे, मुंहिंजा डॉक्टर्स जेके आहिनि, मुंहिंजा स्टाफ असिस्टेंट जेके आहिनि, सख़्तु महिनती आहिनि, राति ॾींहुं पिया था महिनत कनि, राति ॾींहुं पिया था कमु कनि। ऐं ज़िले मीरपुर ख़ास में मां ज़िले 10 कैंप्स लॻाया आहिनि। 10 कैंपुनि ते मुंहिंजा डॉक्टर्स, मुंहिंजो स्टाफ असिस्टेंट वेठल आहिनि। उते बि हू जेको दवा जानवर काहे था अचनि उन्हनि जी ट्रीटमेंट कनि था। जन जे जानवर खे पेट में कीड़ा आहिनि उनखे दवा था पियारीनि ऐं जेके जानवर बीमार आहिनि उनजी ट्रीटमेंट कनि था। जेके जानवर सही आहे उनजी वैक्सीनेशन कनि पिया। थोरो मां त ब्रीफ कंदो हलां त मीडिया वारा असां वैक्सीनेशन जेका कई आहे जानवरनि खे तक़रीबन 3,60,000 जानवरनि खे ज़िले मीरपुर ख़ास में वैक्सीनेशन कई आहे। डीवर्म जेका कराई आहे असां दवा जेका पियारी आहे 1,35,000 जानवरनि खे दवा पियारी आहे। उन खां पोइ ट्रीटमेंट जेका जानवर जी थी आहे तक़रीबन 20 लख जानवरनि जी ट्रीटमेंट थी आहे। असांजे वैक्सीनेशन जो ट्रीटमेंट जो ड्रेचिंग जो सिलसिलो जारी आहे। इंशाअल्लाह ताला असां वधि में वधि कोशिशूं कयूं पिया। बरसाति में सॼो ज़िलो मीरपुर ख़ास ॿुॾी वियो आहे। असां जेकॾहिं पब्लिक जी हालत ॾिसूं था त पब्लिक जा रोडनि ते अची विया आहिनि, उते टेंट लॻायूं वेठा आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॿुधायां त जेके बि रोड साइड जानवर आहिनि असां तक़रीबन पूरे ज़िले में उनखे वैक्सीनेशन करे चुका